जी हिन वक़्तु असीं उर्दू बाज़ार में मौजूदु आहियूं, जिते तव्हां ॾिसी सघो था त हिते गंद कचिरो हिन वक़्तु ताईं पियल आहे। बरसाति खां पोइ जेको आहे त हितां जे जेके दुकानदारनि जो चवणु आहे त सफ़ाई जो अमलो जेको आहे त अॼु आयो आहे। हिते जेके दुकानदार आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत बि जेको आहे त दुकाननि जे अॻियां सफ़ाई सुथराई करे रहिया आहिनि। हिन वक़्तु बरसाति जो पाणी त निकाल थी वियो आहे, पर गटर उथण करे गटरनि जो पाणी जेको आहे त हिन बाज़ार में काए पियो आहे, जंहिंजे करे हितां जे दुकानदारनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणु पवे थो। हिन वक़्तु बि हिते जेको आहे त गंद कचिरो पियल आहे। ॿिए तरफ़ सफ़ाई अमलो बि जेको आहे त अॼु 9 ॾींहंनि खां पोइ हिते दुकानदारनि जो चवणु आहे त आयो आहे। पर जेके हीअ दुकानदार आहिनि इहे बि पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजे दुकाननि जे अॻियां सफ़ाई करे रहिया आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल 8-9 ॾींहंनि खां संदनि कारोबार बि सख़्तु मुतासिर थियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिननि जो इहो बि चवणु आहे त 3 खां 4 फुट जेको पाणी उहो हिन दुकाननि में बि वियो, जंहिंजे करे हिननि जा बुक्स वग़ैरह ऐं ॿियो जेको सामान आहे उहो बि ख़राबु थी वियो। हिननि जो इहो चवणु आहे त इंतिज़ामिया खे घुरिजे त जल्द उर्दू बाज़ार जी सफ़ाई सुथराई कराए, जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे।